नाज़रीन, कराची में सिंध अदबी मेले जूं तकरीबूं जारी आहिनि। आर्ट्स काउंसिल तरफ़ां कोठायल 3 ॾींहनि वारे अदबी मेले जो इफ़्तिताह सक़ाफ़त खाते जी सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह कयो। उन मौक़े ते सूबाई वज़ीर सरदार शाह सिंध लिटरेचर फेस्टिवल जे लाइ मुस्तक़िल ग्रांट रखण जो पिणु ऐलान कयो आहे। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे ज़ुल्फ़कार दुनिया जी हीअ रिपोर्ट। कराची में सिंध अदबी मेले जूं रंग बिरंगी तकरीबूं शुरू थी वयूं आहिनि। आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची में कोठायल 3 ॾींहनि वारे सिंध अदबी मेले जो इफ़्तिताह सक़ाफ़त खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह कयो, जॾहिं त तकरीब जी शुरूआत सिंध जे क़दीम साज़ शहनाई सां कई वई। सिंध अदबी मेले में नाले वारी अदीब दानिश्वर नूरुल हुदा शाह, आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान जे सदर अहमद मोहम्मद शाह, नाले वारे शायर इमदाद हुसैनी, जामी चांडियो, महताब अकबर राशिदी, नसीर मेमन, अमर सिंधु ऐं इश्तियाक अंसारी समेत सिंध जे नाले वारनि अदीबनि, दानिश्वरनि ऐं शाइरनि समेत अदब सां ज़ोक़ रखंदड़ माण्हुनि जे वॾे अंग शिरकत कई। तकरीब खे ख़िताब दौरान सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह सिंध लिटरेचर फेस्टिवल खे मुस्तक़िल बुनियादनि ते मुनक़द कराइण लाइ सक़ाफ़त खाते जी बजट में मुस्तक़िल ग्रांट रखण जो ऐलान पिणु कयो वियो। सिंध में गुज़िश्ता कुछ बरसों से बहरहाल एक कल्चरल एक्टिविज्म का स्टार्ट हुआ है। एक तहरुक जो है वो पैदा हुआ है। थर से लेके कराची तक, कराची से लेके सखर तक, सखर से लेके लाहौर तक, बदीन तक मुख्तलिफ फेस्टिवल्स मुनक्किद हुए हैं। उसमें नौजवानों की जो फुटफॉल है वो मैंने ज्यादा देखा है कि लोग, हमारे नौजवान जो है वो उसमें भर चढ़ के हिस्सा लेते हैं। सिंध फेस्टिवल जा दोस्त जिन ही पंहिंजो काज मचायो, सक़ाफ़त खातो पहिरें फेस्टिवल खां वठी गॾु रहियो ऐं अॻिते बि मुंहिंजो ताउन सक़ाफ़त खाते जो जारी और सारी रहंदो। ऐं असां वज़ीर आहियूं, अचणा वञणा अॼु हूंदासीं सुभाणे कोन हूंदासीं, हिकिड़े 28 पने जो ख़र्च आहियूं। मुंहिंजी इहा ख़्वाहिश हूंदी त हिन खे परमानेंट फीचर तौर लगारी साहब खे चवंदुसि त हिन बजट में सिंध फेस्टिवल के ग्रांट इन एड में परमानेंट फीचर तौर विझी छॾे त जीअं सुबुह जो कोई हिनखे कढी न सघे ऐं उहा असेंबलीअ मां बजटेड हुजे ऐं असेंबलीअ मां सिंध फेस्टिवल मंज़ूर थिए। उन में सीरियसनेस दोस्तनि खे ॾेखारणी पवंदी, संजीदगी हिननि दोस्तनि ते लाज़िम थींदी त हिन फेस्टिवल खे अञा वधीक मयारी करण लाइ, अञा वधीक ट्रांसपेरेंट करण लाइ, अञा हिनखे वधीक बहितर अंदाज़ में मुनक़िद करण लाइ ही कोशिश कंदा। सिंध अदबी मेले में शिरकत करण जो चवण हो त सिंध लिटरेचर फेस्टिवल सिंध जी वारसी करे थो। इन क़िस्म जा जेके फेस्टिवल आहिनि इहे ज़रूर थियण घुर्जनि ऐं ही सिंध लिटरेचर जेको फेस्टिवल आहे, इहो फेस्टिवल हिकु सुञाणप आहे असांजी। ऐं सिंध लिटरेचर फेस्टिवल थियण जो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजी सिंध खे ऑन कयूं पिया, असां पंहिंजे सिंधी कल्चर खे ऑन कयूं पिया, असां पंहिंजी सिंधी जेका सिविलाइज़ेशन आहे उनखे ऑन कयूं पिया। ऐं तमामु ज़रूरी आहे इन क़िस्म जे फेस्टिवल्स में असां सभिनीनि जो हुजणु। हिते जेके तमामु घणा बुक स्टॉल आहिनि जिते सिंध जे तारीख़, अदब, शाइरी जे बारे में किताब आहिनि ऐं इन खां अलावा आला पाए जा हिते जेके आहिनि असांजा अदीब, दानिश्वर, सियासी ॾाहा, उन्हनि अॼु जेको आहे सो मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते डिस्कस कया, तकरीरूं करे असांजे माण्हुनि खे, असांजे नौजवान खे आगाही ॾिनी त हू जेको आहे सो अहिड़नि मौक़नि मां, ख़ासि करे जेको ही अदबी मेला आहिनि, ही जेके तालीमी मेला आहिनि, SLF, उन्हनि मां जेको आहे सो फ़ाइदो वठनि। यहाँ पर स्पेशली जब हम आते हैं सिंध लिटरेचर फेस्टिवल में तो इतनी ज़बरदस्त पर्सनालिटीज़, उनकी बातें और फिर उनकी बातों से जो हमें कुछ सीखने को मिलता है, तो ये सब इन चीज़ों से हम महरूम थे। लेकिन आज यहाँ पर आकर मैंने स्पेशली खुद से ये फील किया कि इतनी ज़्यादा लोग देखकर, और स्पेशली उन्होंने ये मास्क पहने हुए हैं, तो आप लोग काइंडली यहाँ पर ज़रूर आए, कल भी आए, परसों भी आए। सिंध अदबी मेले जूं तकरीबूं 3 ॾींहनि ताईं जारी रहंदियूं, जंहिंमें अदब, समाजात, सियासत, सहाफ़त, तालीम, शाइरी ऐं मौसीक़ी समेत मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते वहिकूं थींदियूं। मेले में किताबनि, तोड़े हथ जे हुनर जे शयुनि समेत मुख़्तलिफ़ स्टॉल पिणु लॻाया विया आहिनि।